अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां हिकु ॿिए टॉपिक सां गॾु थिया आहियूं। जनरल सिंधी जा जेके असां लेक्चर सीरीज़ हिकिड़ी स्टार्ट कईसीं, जंहिंमें असां चयोसीं त असां मुख़्तलिफ़ ऐं जेके अहम टॉपिक आहिनि जेके असांखे ईज़िली नथा मिलनि या असांखे ईज़िली अंडरस्टैंड नथा थियनि बुक्स तां, त पोइ असां उन्हनि खे डिस्कस कयूं ऐं लेक्चर शॉर्ट लेक्चर हिकिड़ा भरे करे उन असां यूट्यूब ते रखूं। उन सिलसिले में असां पोइ हिते जेके लेक्चर अपलोड कया आहिनि उन्हनि जे सिलसिले खे असां कंटिन्यू कयो अचूं पिया ऐं हिकु असां अॼु ॿियो लेक्चर रिकॉर्ड करणु वञूं पिया। ऐं हीअ हिकु नंढड़ी कोशिशि आहे, उमेदु आहे त हीअ बि तव्हांजे लाइ लाभायती ऐं फ़ाइदेमंद साबित थींदी। अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे पंक्चुएशन मार्क्स। अंग्रेज़ी में असां हिनखे पंक्चुएशन मार्क्स चवंदा आहियूं ऐं सिंधीअ में असां हिनखे चवंदा आहियूं बीहक जूं निशानियूं। ठीकु आहे, त इहो जेको टॉपिक आहे ऐं ॾाढो अहम टॉपिक आहे। इन में हूअं त राइटिंग जे हवाले सां जेको आहे त वॾो अहम आहे ऐं जेको जनरल सिंधी आहे इन में बि ईंदो रहंदो आहे हमेशह। ठीकु आहे, त उन सिलसिले में असां अॼु सोचियोसीं त असां कुझु इनखे शॉर्ट करे ऐं टू द पॉइंट तां असां बयानु कयूं, जीअं वक़्त जो ज़हन बि घटि थिए ऐं असां जीअं मिसाल आहे त अटो थोरो मानी थुली थोरे टाइम में घणी सम्झाणी अची वञे। त असल जेकॾहिं डिस्कस कजे त बीहक जूं निशानियूं इहे ज़रूरी छो आहिनि, छाजे लाइ असां इन्हनि खे यूज़ कंदा आहियूं। उन में डॉक्टर फ़हमीदा हुसैन लिखे थी त असां जे ॻाल्हाइण महिल अखरनि, सादनि या मुरकब ऐं पेचीदा लफ़्ज़नि, कॉम्प्लिकेटेड जंहिंखे चऊं, पेचीदा लफ़्ज़नि या लफ़्ज़नि जे जोड़नि, जुमलनि वग़ैरह जे विच में जेके विथियूं, वक़फ़ा, सायूं, ज़ोराइता या हल्का तासुर, लाहियूं चाढ़ियूं ऐं सवालिया, तमन्नाई या अजब जा जज़्बा ज़ाहिर थींदा आहिनि, तहरीर या लिखत में उनखे कीअं ज़ाहिर कजे जो इज़हार बिना फ़र्क़ जे पढ़ंदड़ ताईं मुकमल तौरु मुंतक़िल थी सघे, इन लाइ असां बीहक जूं निशानियूं इस्तेमालु कंदा आहियूं। माना ऐं मफ़हूम चिटाई ऐं वज़ाहत सां पढ़ंदड़ ताईं पहुचाइण लाइ, जीअं माण्हू कंधु धुणींदो आहे ऐं भरवख ॼणो या भरव खणंदो आहे, इशारो ॾींदो आहे माण्हू, ठीकु आहे, नक खे मोड़ींदो आहे या हथनि जा इशारा ॾींदो आहे या ॿियूं अहिड़ियूं शयूं मददगार साबित थींदियूं आहिनि, तीअं असांजूं जेका तहरीर आहे, लिखत आहे ऐं राइटिंग आहे असांजी, उन में इहे निशानियूं ईअं कमु ॾींदियूं आहिनि। लाज़मी तव्हां साम्हूं वेही करे तव्हां अखि जो इशारो ॾींदो, कंधु धुणींदो, भरव मथे खणंदो, नक खे मोड़ींदो या हथनि जा इशारा ॾींदो, पर जेकॾहिं ॻाल्हि अचे तव्हांजी राइटिंग जी, लिखत जी, तहरीर जी ॻाल्हि अचे त उते तव्हां कीअं बयानु कंदो, त हीअ जेके तव्हां बयानु कयो वञो पिया त इन में तव्हांजा जज़्बात ज़ाहिर कीअं थियनि था, इन में तमन्ना ज़ाहिर कीअं थिए थी, सवाल कीअं आहे इहो। ठीकु आहे, त उन सिलसिले में बीहक जूं निशानियूं इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि। ठीकु आहे, उन में डॉक्टर फ़हमीदा हुसैन जेको लिखियो आहे उहो चए थी त अंग्रेज़ी ॿोलीअ में कुल 30 अहिड़ियूं निशानियूं आहिनि जिन मां 11 जी अहमियत खे वधीक मञियो वियो आहे। ठीकु आहे, सिंधीअ में जेतोणीकि उन्हनि खां घटि निशानियूं कतब अचनि थियूं, त बि कन जी सम्झण इन लाइ पिणु ज़रूरी आहे जो तर्जुमे करण महिल उन्हनि जो सम्झणु ज़रूरी थियो पवे। ठीकु आहे, ऐं असां हाणे सॼियूं त असां कोन निशानियूं डिस्कस कंदासीं, असां बि लाज़मी उहे डिस्कस अॼु कयूं था जेके इम्पॉर्टेंट आहिनि। ठीकु आहे, उन्हनि इम्पॉर्टेंट जेके असांजूं पंक्चुएशन मार्क्स आहिनि उन्हनि खे असां हिते डिस्कस कंदासीं ऐं अॼु असां उहे ई डिस्कस कंदासीं जेके असां सम्झूं था त एग्ज़ाम जे हवाले सां अची सघनि थियूं या पंहिंजी अंग्रेज़ी लिखत तव्हांजी भले कहिड़ी लैंग्वेज में हुजे, उहो तव्हांजी सिंधी हुजे, अरबिक हुजे, तव्हांजी पश्तो हुजे, तव्हांजी ईरानी या फारसी हुजे, ठीकु आहे, अंग्रेज़ी हुजे, पोर्चुगीज़ हुजे, फ्रेंच हुजे, जेका चाइनीज़ हुजे, जंहिं बि ॿोली में तव्हां यूज़ कंदो त उन में तव्हांखे लाज़मी पंक्चुएशन मार्क तव्हांखे कमु ईंदी आहे। ठीकु आहे, त इन सिलसिले में असां हीउ थोरो तव्हांजे साम्हूं लिखण जी कोशिशि कयूं था त जीअं तव्हांखे आसानी सां सम्झ में अचनि बीहक जूं निशानियूं। मां थोरो कोशिशि कंदुमि त अंग्रेज़ी में बि मां उहे जेके सिम्बल्स आहिनि उहे लिखंदो वञा, त काफ़ी दोस्त जेके आहिनि हिन खां सिंधी जो में जेके इन जी चऊं मीनिंग आहे या सिंधीअ में जेके लफ़्ज़ सॼा वेंदा आहिनि इन्हनि बीहक जी निशानियुनि खे, उहे थोरा मुंहिंजे ख़्याल में डिफ़िकल्ट लॻंदा दोस्तनि खे। इन लाइ असां सोचियोसीं त असां उनखे थोरो साम्हूं सिंधीअ में बि लिखंदा वञूं। हाणे असां हिते थोरो डिस्कस कयूं था त हीअ टोटल आहिनि केतिरियूं। अच्छा, असां कोशिशि कंदा वेंदासीं त असां जेका बि सिम्बल आहे या जेको बि निशान आहे पंक्चुएशन मार्क्स जो जेको बि पार्ट आहे उनखे असां अंग्रेज़ी में डिस्कस कंदा वञूं। ऐं ॿियो इहो आहे त हिन जी इम्पोर्टेंस इहा आहे जेकॾहिं असां
पंक्चुएशन मार्क्स यूज़ न कंदासीं त असां में जेको बि असां सेंटेंस जुमिलो यूज़ कंदासीं उन में जेकॾहिं असां कॉमा फुल स्टॉप या सेमी कॉलन वग़ैरह यूज़ न कंदासीं त असांखे ख़बर कोन पवंदी त जुमिलो आहे छा ऐं हिन में चवणु छा थो चाहे। ठीकु आहे, सभ खां पहिरीं असां हिते डिस्कस कयूं था त पंक्चुएशन मार्क्स जा सिम्बल्स आहिनि कहिड़ा। ठीकु आहे, पार्ट्स कहिड़ा आहिनि उहे। पहिरियों असां ॾिसूं था त हीअ आहे पंहिंजो फुल स्टॉप। ठीकु आहे, हिनखे असां फुल स्टॉप चऊंसि था। हिनखे असां सिंधीअ में छा चवंदासीं, पूरो दम। ठीकु आहे, उन खां पोइ असांजो कॉमा, हीअ असांजो कॉमा आहे। असां पहिरियों 2 यूज़ कयूंसि था त मुंहिंजे ख़्याल में त थोरो आसानी थींदी सम्झण में, त उन जे लाइ हीअ असां कॉमा लिखूंसि था। हीअ कॉमा जेको आहे उनखे असां चवंदा आहियूं थोरो दम। ठीकु आहे, उन खां पोइ असां सेमी कॉलन जेको आहे, हीअ आहे सेमी कॉलन। अच्छा, हिनखे असां कॉमा त ॾियूंसि, हीअ कॉमा हिते, हीअ कॉमा थींदी, हीअ तव्हांजो फुल स्टॉप। ठीकु आहे, ऐं हीअ तव्हांजो सेमी कॉलन आहे। हीअ असां साम्हूं ॾियूंसि था, हीअ तव्हांजो सेमी कॉलन, मथां डॉट, हेठां तव्हां कॉमा ॾींदव। ठीकु आहे, इन खे तव्हां सिंधीअ में छा चवंदव, सिंधीअ में हिनखे चइबो आहे अधु दम। अधु ही दम। उन खां पोइ असां वटि आहे कॉलन। ठीकु आहे, कॉलन छा आहे, दम जंहिंखे असां चवंदा आहियूं। हिनखे इंग्लिश में असां चवंदा आहियूं कॉलन। हिन जी जेका बीहक जूं जेके निशानियूं आहिनि उहे आहिनि ही 2 डॉट्स जंहिंखे चऊं पाण, ऐं हिनखे चइबो आहे दम। अधु दम चइबो आहे सेमी कॉलन खे, ऐं जेको ऐं दम चइबो आहे उहो तव्हांजे कॉलन खे। ठीकु आहे, ऐं फुल स्टॉप पाण लिखी आया आहियूं। उन खां पोइ ही ॿियो चवंदा आहियूं असां डैश। हीअ आहे डैश, जेका हीअं लकीर हूंदी आहे, हिते लकीर हीअं हूंदी आहे। ठीकु आहे, जंहिंखे असां सिंधीअ में चवंदासीं लीक। ऐं उन खां पोइ आहे हाइफिन। हीअ आहे हाइफिन, ही हाइफिन आहे। लीक हेठां ईंदी आहे, हाइफिन विच ते ईंदी आहे। ठीकु आहे, इनखे छा चवंदासीं असां, ॻंढींदड़ लीक। ॻंढींदड़, ॻंढींदड़ लीक, ही ॻंढींदड़ लीक थी। उन खां पोइ आहिनि तव्हांजूं ब्रेकेट्स। ही ब्रेकेट्स आहिनि तव्हांजूं। ठीकु आहे, ऐं जंहिंखे पाण अंग्रेज़ी में चवंदा आहियूं सॉरी, अंग्रेज़ी में असां ब्रेकेट्स चवंदा आहियूं, ऐं असां हिनखे सिंधी में चवंदा आहियूं ॾिंगियूं। ऐं आउं कोशिशि कंदुसि त तव्हांखे हिकु अधु एग्ज़ाम्पल बि ॾियां त जीअं तव्हांखे शयूं ईज़ीली सम्झ में अचनि, ऐं तव्हांखे जेकॾहिं क्वेश्चन अची वञे जनरल सिंधी में त तव्हां उनखे आसानीअ सां हल बि करे सघोसि। ठीकु आहे, उन खां पोइ असां अॻु में डिस्कस करे चुका आहियूं त हीअ जेके पंक्चुएशन मार्क्स में जेके कुल जेके निशानियूं आहिनि तक़रीबन अंग्रेजीअ में 3 आहिनि, जंहिंमां इम्पॉर्टेंट जेके आहिनि उहे 10-11 आहिनि। असां कोशिशि कयूं था त जेके इम्पॉर्टेंट आहिनि असां जस्ट उन्हनि खे डिस्कस कयूं। अच्छा, त असां ब्रेकेट्स खां बाद में असां ॿियो असां वटि जेका निशानी आहे उहा आहे पंहिंजी क्वेश्चन मार्क। हीअ आहे क्वेश्चन मार्क। क्वेश्चन मार्क खे पाण सिंधी में चवंदासीं सवालिया निशानी। सवालिया निशानी ही मां सिंधी में तव्हांखे तॾहिं ॿुधायां पियो त जेको तव्हां सिंधीअ में पेपर ईंदो न, जेकॾहिं तव्हां जस्ट अंग्रेज़ी में हिननि खे सम्झाणींदा आहियो ऐं सिंधी में तव्हांखे ख़बर न आहे, तव्हां कंफ्यूज़ थी वेंदो। इन जे लाइ मां तव्हांजी सहूलियत ख़ातिर साम्हूं अंग्रेज़ी बि लिखंदो वञां पियो। ठीकु आहे, उन खां पोइ सिंगल इन्वर्टेड कॉमास। इहे निशानियूं कहिड़ियूं आहिनि? इहे निशानियूं आहिनि ही। ठीकु आहे, ऐं इनखे असां सिंधीअ में चवंदासीं
मां इहो हेठां लिखांसि थो, मथां फुल मुंहिंजे ख़्याल में पूरो न थी सघंदो, इहो मां हेठां थो लिखां। इन खे असां एकूणियूं बि चवंदा आहियूं, एकूणियूं या वाक जूं निशानियूं, एकूणी वाक जूं निशानियूं, ठीकु आहे, एकूणियूं वाक जूं निशानियूं। अच्छा, इन खां बाद में पाण वटि डबल इन्वर्टेड कॉमर्स, ठीकु आहे, डबल इन्वर्टेड कॉमर्स, डबल इन्वर्टेड कॉमर्स, डबल इन्वर्टेड कॉमर्स पंहिंजूं ही आहिनि, ही इन खे असां सिंधीअ में चवंदासीं ॿिटियूं, ॿिटियूं, ॿिटियूं वाक जूं निशानियूं, ठीकु आहे, वाक जूं निशानियूं। अच्छा, उन खां पोइ ॾिंगनि में सवाल हूंदो आहे या ॾिंगनि में अजब जी निशानी हूंदी आहे, लाइक भला लिखूंसि था, ॾिसूंसि था, इन खे बि अॻिते डिस्कस कयूंसि था न था। हिकिड़ो हूंदो आहे ब्रेकेटेड क्वेश्चन मार्क, ठीकु आहे, हीअ ब्रेकेटेड, मां लिखांसि पोइ मां तव्हांखे हिकु हिकु करे सम्झायां थो त इहे असल में आहिनि छा। ऐं मां कोशिशि कंदुसि त असां जेको वीडियो आहे असांजो उनजी लेंथ घणी न थिए, छो त पोइ माण्हू खे वरी वॉच करण में थोरो बोरिंग फील थींदी आहे। अच्छा, इहे कीअं आहिनि, उहे तव्हांजूं हीअ आहिनि, ही ब्रेकेटेड क्वेश्चन मार्क्स तव्हांजो इहे आहिनि, ठीकु आहे। असां हिनखे सिंधियुनि में कीअं चवंदासीं, सिंधीअ में असां हिनखे चवंदासीं ॾिंगनि में सवाल जी निशानी। कॾहिं कॾहिं ईअं ईंदो आहे त कुझु जो तव्हांखे उहे ॾींदा आहिनि, बाबा फलाणियूं फलाणियूं जेके निशानियूं आहिनि इहे मिसालनि सां बयानु कयो, ठीकु आहे, त पोइ उन में माण्हू कन्फ्यूज़ थी वेंदो आहे त आया छा कजे, भला इन्हनि खे निशाननि खे कीअं सम्झिजे या कहिड़े हिसाब सां इन खे डिस्कस कजे। पोइ हिन में हाणे आसानी इहा थींदी, जेकॾहिं असां थोरो थोरो हिन खे डिस्कस कंदा वेंदासीं, जस्ट हिकु अधु एग्ज़ाम्पल ॾेई, त हू जेकॾहिं 4 निशानियूं पुछे थो या 5 निशानियूं पुछे थो त तव्हांखे बिल्कुलु आसानी थी पवंदी सम्झण में ऐं सम्झाइण में, ठीकु आहे। असां घणी हिन में लेंथ में हिन डीप में न वेंदासीं, घणी गहराई में कोन डिस्कस कंदासीं, रांदो असां कंफ्यूज़ थी वेंदासीं, इन जे करे असां हिन खे थोरो थोरो डिस्कस था कयूं जीअं सम्झ में अचे बसि। अच्छा, ही ब्रेकेटेड क्वेश्चन मार्क जेको आहे इन खे असां सिंधी में चवंदा आहियूं ॾिंगनि में सवाल जी निशानी, ॾिंगनि में सवाल जी निशानी, ठीकु आहे। ऐं असां इहो डिस्कस कयूं था त इहो कीअं यूज़ थींदो आहे। ऐं ॿियो आहे ब्रेकेटेड, ब्रेकेटेड ब्रेकेटेड साइन ऑफ एक्सक्लेमेशन, इहो कहिड़ो आहे, उहो आहे ॾिंगनि में अजब जी निशानी, ताजुब जी निशानी, ठीकु आहे। त उहा कहिड़ी आहे निशानी, उहा त मां हितां लिखांसि थो, ॾिंगनि में अजब जी निशानी, त उहा ॾिंगनि में अजब जी निशानी ही आहे, ही, ठीकु आहे। त इन्हनि में असां जेके इम्पॉर्टेंट आहिनि डिस्कस करण जहिड़ियूं, असां उन्हनि खे जस्ट डिस्कस कयूंसि था। त हाणे आउं इहो चाहींदुसि त वधीक मां हाणे कापी ते एतिरो कीअं लिखां, बसि मां तव्हांखे जस्ट हितां ॿुधाईंदो वञा जीअं हाणे मूंखे बि आसानी थिए ऐं तव्हांखे बि आसानी थिए। त जेको फुल स्टॉप आहे त उहो फुल स्टॉप कहिड़े कमु ईंदो आहे, ठीकु आहे। त उहो जेको फुल स्टॉप आहे, या जेकॾहिं चाहियो तव्हां थोरो लिखी वञासि हिकु अधु जुमिलो, या चओ त मां डिस्कस करे वञा, पर मुंहिंजे ख़्याल में त एतिरो घणो लिखणु मुंहिंजे लाइ पॉसिबल न रहंदो, मुंहिंजे लाइ वेरी डिफ़िकल्ट रहंदो। त इन जे लाइ आउं इहो चाहींदुसि त मां हिते डिस्कस कंदो वञा, ठीकु आहे। त उन में जेको हीअ पंहिंजी फुल स्टॉप आहे, त फुल स्टॉप छाजे लाइ यूज़ थींदी आहे। फुल स्टॉप जो जेको मेन मक़सदु हूंदो आहे त उहो हूंदो आहे कंहिं बि मुकमल ख़्याल या जुमिले ख़तमु थियण ते असां यूज़ कंदा आहियूं। हीअ जेका फुल स्टॉप आहे कंहिं बि मुकमल ख़्याल या जुमिले जे ख़तमु थियण ते असां इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं ॿियो मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि जी जेका एब्रीविएशन हूंदी आहे असां उन में यूज़ कंदा आहियूं। मिसाल, हाणे मिसाल मां हितां लिखण जी कोशिशि कंदुमि, जेकॾहिं मूंखे आसानी लॻे थी ऐं तव्हां सम्झो था, तव्हां बि बोर न थींदो, त ईअं न खे ईअं था लिखूंसि, ठीकु आहे। हाणे हिते जेका तव्हांजी एब्रीविएशन आहे, एब्रीविएशन आहे मिसाल तौरु, हाणे फुल असां डॉक्टर नथा लिखी सघूं, ठीकु आहे।
त पोइ असां जस्ट हीअं डॉक्टर ॾेई हिते असां पॉइंट ॾींदा आहियूं, ऐं या मिस्टर हूंदो आहे त असां MR ॾींदा आहियूं ऐं पोयां पॉइंट ॾींदा आहियूं। इहो तव्हांजी हूंदी आहे एब्रीविएशन्स जेके हूंदियूं आहिनि उनखे मुख़्तसिर करण लाइ असां हिनखे हीअ डॉट यूज़ कंदा आहियूं, जंहिंखे असां फुल स्टॉप चवंदा आहियूं अंग्रेजी में। ठीकु आहे। हाणे मिसाल कीअं आहे, मिसाल ईअं आहे त जेको असां कंहिं मुख़्तसिर मुकमिल ख़्यालु या जुमिले ख़तमु थियण ते इस्तेमालु कंदा आहियूं, त उन में ईअं आहे त हू स्कूल वियो, हू स्कूल वियो। ठीकु आहे। हाणे ही राइट आहे, बिल्कुलु सही आहे। उन खां पोइ मुंहिंजो नालो, मिसाल तौरु मुंहिंजो नालो शफ़क़त आहे, मुंहिंजो नालो शफ़क़त आहे, या डॉक्टर साहिबु अची वियो, इंजीनियर साहिबु अची वियो, जेको बि तव्हां चई सघो था, इहो तव्हांजो अची वियो। ठीकु आहे। उन खां पोइ हिन जो जेको ग़लति इस्तेमालु माण्हू कंदो आहे उहो ईअं हूंदो आहे त माण्हू लिखे थो त बाबा हू वियो, मिसाल तौरु हिन जो जेको हीउ ग़लति इस्तेमालु आहे, जंहिंखे असां ग़लति लिखी छॾियूं था, हीउ ग़लति इस्तेमालु आहे, हीअं असांखे न लिखिणो आहे। हू वियो, वरी फुल स्टॉप ऐं वापसि आयो, हीउ ग़लति आहे, ईअं न लिखिणो आहे असांखे। असां जेकॾहिं लिखणु चाहियूं त असां ईअं लिखंदासीं, हू वियो ऐं वापसि आयो। ठीकु आहे। त अहिड़े हिसाब सां असांखे ईअं इन तरीक़े सां यूज़ करिणो आहे त जीअं असांखे हिन जी ग़लति तरीक़े सां इस्तेमालु न कयूं। ग़लति तरीक़े सां इस्तेमालु कंदासीं, लाज़मी जेकॾहिं तव्हां वटि 10 मार्कुनि जो क्वेश्चन आहे, उन में तव्हां खां पुछे ई 5 थो त 5 असांखे मिसालुनि सां सम्झायो, ऐं तव्हां उनखे मिसाल अहिड़ा ॾियो जेके ग़लति हुजनि, त लाज़मी तव्हांजो स्कोर जेको आहे उहो काउंट कोन थींदो ऐं डिडक्ट थींदो स्कोर तव्हांजो। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में असां अचूं था नंबर सेकंड ते। पंहिंजो नंबर सेकंड हीअ आहे कामा। ठीकु आहे। त जेको कामा आहे असां उहो छो यूज़ कंदा आहियूं? कामा असां यूज़ कंदा आहियूं मुख़्तसिर वक़फ़े लाइ। ठीकु आहे। अच्छा, त फुल स्टॉप खां पोइ असां कामा खे यूज़ कयूं था, छो त कामा जो जेको इस्तेमालु आहे उहो तमामु घणो थींदो आहे, ऐं इन जे घणे यूज़ करण जे करे इन खां में काफ़ी ग़लतियूं बि थींदियूं आहिनि। ठीकु आहे। त असां हिन न्यू पेज ते अचूं था, हिन खे असां पहिरियां हिते बंदि कयूं पेज खे, त जीअं असांखे तकलीफ़ न थिए ॾिसण में। ठीकु आहे। त हीअ पंहिंजो आहे कॉमा, हीअ कॉमा, ऐं कॉमा खे असां चवंदा आहियूं सिंधीअ में थोरो दम। ठीकु आहे। त इन जो इस्तेमालु जेको आहे असां उहो मुख़्तसिर वक़फ़े लाइ यूज़ कंदा आहियूं, मुख़्तसिर जिते वक़फ़ो ॾियूं असां। मिसाल तौरु मां सम्झायां थो, मूं चयो तूं अची वञ, या तव्हां अची वञो, तव्हां अची वञो। ठीकु आहे। ऐं उन खां पोइ नंबर 2 जेको असां इस्तेमालु कंदा आहियूं, उहा फ़हिरिस्त या लिस्ट में लफ़्ज़ धार करण लाइ। जेका हिकिड़ी वॾी लंबी लिस्ट हूंदी आहे या फ़हिरिस्त हूंदी आहे, असां उनखे धार करण लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल तौरु हाणे फ़हिरिस्त या लिस्ट में लफ़्ज़ धार करण जे लाइ बि असां यूज़ कंदा आहियूं। मिसाल तौरु असां अंब, केला, सूफ़ ऐं अंगूर ख़रीद कया। ठीकु आहे। त अहिड़े हिसाब सां वज़ाहती जुमिलो जेको हूंदो आहे उन खे बि धार करण लाइ असां यूज़ कंदा आहियूं। मिसाल तौरु मुंहिंजो दोस्त, मिसाल तौरु मुंहिंजो दोस्त, हिते कॉमा, जेको डॉक्टर आहे, शहर वियो। ठीकु आहे। त अहिड़े हिसाब सां असां हिन खे इन तरीक़े सां यूज़ कयूं था। ऐं या हा, न, जेतोणीकि या अहिड़ा लफ़्ज़ जेके हूंदा आहिनि असां उन्हनि में बि हिन खे इस्तेमालु करे सघूं था। लाइक हा, मां तयारु आहियां। ठीकु आहे। ऐं अफ़सोस, हिते असां इन सां बि यूज़ करे सघूं था।
अफ़सोस हू वक़्त ते न पहुतो, वक़्त ते न पहुतो। अच्छा, त कॉमा जे लाइ असां इस्मनि जो जेको मिसाल आहे असां उन में बि इस्तेमालु करे सघूं था। मिसाल तौरु ज़ालूं कॉमा मर्द कॉमा छोकिरा ऐं छोकिरियूं सभु होशियार आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ असां सिफ़तुनि जे मिसाल में बि इस्तेमालु करे सघूं था। मिसाल तौरु हू ईमानदार कॉमा महिनती कॉमा सियाणो ऐं लाइक़ु छोकिरो आहे, ठीकु आहे। या इस्म मसदर जे मिसाल में जो असां प्रोनाउन चवंदा आहियूं इनखे, ठीकु आहे। त हाणे हुनखे मिसाल तौरु हुनखे रधणु कॉमा पचाइणु कॉमा सिबणु ऐं भरण जा कम ईंदा आहिनि, ठीकु आहे। त उन खां पोइ असां हिनखे जेके पंहिंजा पहाका आहिनि, ठीकु आहे, पहाका आहिनि या जंहिंखे असां प्रोवर्ब चवंदा आहियूं अंग्रेजी में, उन में बि असां यूज़ करे सघूं था। मिसाल तौरु जहिड़ी करणी कॉमा तहिड़ी भरणी, ठीकु आहे। त जेकी मूं ॾिठो कॉमा सो बयानु कयूं। त अहिड़े हिसाब सां हिन जा काफ़ी यूज़ेज आहिनि, पर हिन में एहतियात करिणो आहे त जिते डॉट लॻणो हुजे या सेमी कॉलन लॻणो हुजे उते असांखे हिनखे कॉमा खे यूज़ न आहे करिणो, ठीकु आहे। त हाणे हिते ग़लति इस्तेमालु कीअं थींदो, हिकिड़ो ग़लति इस्तेमाल जो मां एग्ज़ाम्पल ॾियां थो। मिसाल तौरु जेकॾहिं हीअ मां अॻे हिनखे लिखां थो त हीअ ग़लति आहे। जेकॾहिं तूं तयारु आहीं या तव्हां तयारु आहियो, तव्हां तयारु आहियो त अचो। हीअ ग़लति इन जे करे आहे त हिन में कॉमा न लॻाइण जे करे जुमिलो हिकु त ग़लति ॾिसिजे पियो या मुबहम थी थो वञे, ठीकु आहे। त इन जे लाइ असां हिनखे जेकॾहिं तव्हां तयारु आहियो कॉमा त अचो, इहो हाणे करेक्ट थी वियो असांजो जुमिलो। त ठीकु आहे। त असांखे पंक्चुएशन मार्क में काफ़ी एहतियात करिणो आहे ऐं असांखे उनखे घणो ई सम्झो गहराई सां ॾिसणो आहे शयुनि खे। जेकॾहिं क्वेश्चन अची वञे थो त असांखे उनखे अटैम्प्ट करण जे लाइ काफ़ी एहतियात करिणो पवंदो असांखे, ठीकु आहे। उन खां बाद में असां अचूं था पंहिंजो जेको ॿियो असांजो सिंबल आहे, निशानी आहे जंहिंखे चऊं पाण, उहो आहे पंहिंजो सेमी कॉलन, ठीकु आहे। सेमी कॉलन ही पंहिंजो सेमी कॉलन आहे। ऐं असां हिनखे सिंधी में चवंदासीं अधु दम, ठीकु आहे। ऐं हिन जो जेको यूज़ आहे उहो इहो आहे त इहा जेका निशानी आहे सेमी कॉलन जी, उहा ॿिनि लाॻापियल ख़्यालनि खे ॻंढण लाइ इस्तेमालु थींदी आहे, ठीकु आहे। या लिस्ट में जॾहिं अॻु ई कॉमा इस्तेमालु थियलु हुजे, मिसाल हू महिनत करे थो, कामयाबी देरि सां मिली या देरि सां मिले थी, मिसाल, ठीकु आहे। या मिसाल तौरु हुन जो मुदो पूरो थियो, हू चार्ज ॾेई हलियो वियो। ऐं ईअं बि असां यूज़ करे सघूं था। हिकिड़ो ॿियो मिसाल बि हिन में असां ॾेई सघूं था। हिन जो एॾो ख़ासि यूज़ न आहे जेतिरो हुन जो यूज़ आहे, कॉमा जो घणो यूज़ आहे। त हिन में असां इहो बि यूज़ करे सघूं था। हाणे मिसाल मां तव्हांखे सम्झाए सघां थो। असां ॾिठा, हिते असां ॾींदासीं सेमी कॉलन, कराची पाकिस्तान, कराची पाकिस्तान, हिते पंहिंजो कॉमा ॾींदासीं असां सेमी कॉलन, दिल्ली हिंदुस्तान, ऐं ढाका बांग्लादेश, ठीकु आहे। त इन हिसाब सां जेकॾहिं असां हिनखे नंबरनि में बि यूज़ करे सघूं था। जेकॾहिं असां नंबर चऊं त अवॉइड कयूं नंबर खां, पोइ उन में लिखंदासीं त जेकॾहिं अॼुकल्ह असांजा मसइला आहिनि सेमी कॉलन, ठीकु आहे।
असांजा अॼुकल्ह मसइला आहिनि सही तालीम जो फ़ुक़दान, मुनासिब रोज़गार ॾियणो हूंदो। हाणे उन में असां पोइ मसइला जे करे बयानु कयूं था या असां नंबर हटाइण जी कोशिशि कयूं था त पोइ असां उन में ईअं यूज़ कंदासीं। अॼुकल्ह असांजा मसइला आहिनि सेमी कॉलन, ठीकु आहे, उन खां पोइ लिखंदासीं तालीम, सही तालीम जो फ़ुक़दान, मुनासिब रोज़गार ॾियणो हूंदी आहे। जेके बि तव्हांजा सोशल इशूज़ आहिनि उहे तव्हां उन में एड करे सघो था। त इन तरीक़े सां असां हिन खे यूज़ करे सघूं था। उन खां बाद में अच्छा, ऐं हिकिड़ो हिन जो ग़लति इस्तेमालु ईअं आहे त हिन में असां लिखूंसि था, मिसाल तौरु हिकिड़ो ग़लति इस्तेमाल में असां एग्ज़ाम्पल ॾियूंसि था, हू पढ़े थो, मिसाल तौरु हू पढ़े थो, हू पढ़े थो पर थकिजी वञे थो, पर थकिजी वञे थो। हाणे इहो ग़लति आहे। हिते असां लिखंदासीं हू पढ़े थो पर थकिजी वञे थो, ठीकु आहे। त अहिड़े हिसाब सां जेको सेमी कॉलन हूंदो आहे, अॻु में शायदि मां डिस्कस कयुमि इहो, त उहे जेके ॿ मुकमल जुमिला हूंदा आहिनि या ख़्याल हूंदा आहिनि उनखे गॾु करे थो। उन खां बाद में असां अचूं था जेको कॉलन आहे, ठीकु आहे। ऐं कॉलन खे असां पोइ हिते लिखी आहियूं त असां उनखे छा चवंदा आहियूं? कॉलन खे असां चवंदा आहियूं दम, ही कॉलन। जी ॿ डॉट्स जेके आहिनि उनखे असां साम्हूं रखंदासीं। हिन खे असां सिंधीअ में चवंदासीं दम। हीउ जेको यूज़ थींदो आहे उहो कंहिं बि माना फ़हिरिस्त शुरू करण लाइ यूज़ थींदो आहे, वज़ाहत या नतीजो ॾेखारण लाइ यूज़ थींदो आहे। उन खां पोइ कोट या कॉल खां अॻु में यूज़ थींदो आहे। असां मिसाल ॾियूं था। हाणे मिसाल तौरु ही मिसाल मां ॾियां थो। मां हिन खे घणो डिटेल में तॾहिं डिस्कस नथो कयां त घणो माण्हू बोर थी पवंदो आहे ॿुधी ॿुधी, ठीकु आहे, ऐं पोइ शयूं सम्झ में बि न ईंदियूं। त हिन में इहो आहे मिसाल, मूं वटि टे शयूं आहिनि, कॉलन, ईमानदारी, सब्र ऐं महिनत, ऐं असां हिन में ॿियो एग्ज़ाम्पल बि ॾेई सघूं था। नतीजो साफ़ आहे, नतीजो साफ़ आहे, कॉलन, जेको महिनत कंदो उहो कामयाबु थींदो, ठीकु आहे। ऐं हिन जो ग़लति इस्तेमालु आहे, जेकॾहिं तव्हां काफ़ी असां दोस्त अहिड़ा ॾिसंदा आहियूं या अहिड़ा जेके जुमिला ॾिसंदा आहियूं सोशल मीडिया ते, या कुझु जेके चऊं रिसाला वग़ैरह हूंदा आहिनि, प्रिंटिंग मिस्टेक बि हूंदी आहे, कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे, त असांखे उहे शयूं थोरो सम्झ में ईंदियूं आहिनि त बाबा हीअ हिते ग़लति लिखियलु आहे। जेकॾहिं तव्हां थोरो हिन खे डिटेल में पढ़ंदो हिन खे पंक्चुएशन मार्क्स खे, त हाणे मिसाल तौरु हीउ जुमिलो ग़लति आहे। हीउ मां लिखां थो, मूं चयो त आउं कोन वेंदुसि, हीउ ग़लति आहे। हिते असां करेक्ट ईअं करे सघूं था त मूं चयो मां वेंदुसि, माना हिते ग़ैर ज़रूरी इस्तेमालु आहे। हीउ जेको आहे न हिते, हीउ ग़ैर ज़रूरी आहे, हिते असांखे इस्तेमालु करिणो ई न आहे, ठीकु आहे। हाणे उन खां पाण अचूं था डैश ते, जेका लीक आहे, ही डैश, हिन खे असां चवंदा आहियूं, जंहिंखे पाण सिंधी में चवंदा आहियूं लीक, ठीकु आहे। त इन जो जेको इस्तेमालु आहे इहो ओचितो ख़्यालु या तब्दील ॾेखारण लाइ यूज़ थींदो आहे, इज़ाफ़ी ॻाल्हि दाख़िल करण लाइ यूज़ थींदो आहे, ज़ोर या जज़्बात ॾियण लाइ इस्तेमालु थींदो आहे। हाणे मिसाल तौरु हाणे इन्हनि जो थोरो यूज़ घटि आहे, मां इन जे करे कोशिशि कंदुसि त मां थोरो थोरो इन खे बयानु कयां, डिस्कस कयां, जीअं घणो टाइम मुंहिंजे ख़्याल में अॻु में बि जाम टाइम थी वियो आहे, त एतिरो टाइम जीअं न थिए, ठीकु आहे। त असां हिन खे यूज़ कंदासीं
जिते असांखे ओचितो ख़्यालु अचे या तब्दीली ॾेखारणी पवे, उन खां बाद में इज़ाफ़ी ॻाल्हि करणी, दाख़िल करणी हुजे, बयानु करणी हुजे, उन में इहो ज़ोर या जज़्बात लाइ इस्तेमालु करे सघूं था। मिसाल तौरु असां हिन मिसाल ॾियूं था त मां वञण वारो हुउसि, मां वञण वारो हुउसि पर मौसम ख़राब थी वई। ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ ॿियो मिसाल, मुंहिंजो भाउ जेको माना ज़ोर ॾियणो थो पए, ठीकु आहे, अमेरिका में आहे, मोकल ते अची रहियो आहे। ठीकु आहे। अच्छा, त इन खां लीक खां पोइ असां हींअर अचूं पिया हाइफिन जे तरफ़। ठीकु आहे, हीअ आहे हाइफिन। हाइफिन खे असां सिंधीअ में चवंदा आहियूं ॻंढींदड़ लीक। अच्छा, त हिन जो जेको इस्तेमालु आहे उहो गॾियल लफ़्ज़नि में इस्तेमालु थींदो आहे, अंगनि ऐं लफ़्ज़नि जे विच में इस्तेमालु थींदो आहे। उन खां पोइ मर्कज़ी सिफ़तुनि लाइ इस्तेमालु थींदो आहे। मिसाल तौरु हिकु ॾींहं जो प्रोग्राम, मिसाल तौरु हिकु हाइफिन ॾींहं जो प्रोग्राम। ठीकु आहे। या नंबरनि में असां डिस्कस कयो आहे अंगनि में, त हीअ आहे 21। या असां हिते वेल नोन पर्सन, त इन तरीक़े सां हिन जो यूज़ थी सघे थो। ठीकु आहे। इन खां बाद में असां अचूं था त जेको ब्रेकेट आहे उहो छो यूज़ थींदो आहे या उन जा यूज़ेज कहिड़ा आहिनि। ब्रेकेट्स खे असां पैरेंथेसिस बि चवंदा आहियूं। ठीकु आहे। अच्छा, ब्रेकेट्स खे असां पैरेंथेसिस बि चवंदा आहियूं ऐं सिंधीअ में हिन खे असां चवंदा आहियूं ॾिंगियूं। हीअ आहे ब्रेकेट्स या पैरेंथेसिस। हीअ आहे ब्रेकेट। ठीकु आहे। ऐं असां सिंधीअ में हिन खे छा चवंदासीं, ॾिंगियूं। इन जो जेको यूज़ आहे उहो इहो आहे त इज़ाफ़ी या वज़ाहती ॼाण ॾियण लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं, तारीख़ या नोट्स शामिलु करण लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल तौरु हाणे हिन में असां मिसाल था ॾियूं, हाणे शाह अब्दुल लतीफ़ भटाई, मिसाल शाह लतीफ़ भटाई। हाणे असां हिन में ॼमण जी तारीख़ ऐं उन्हनि जो आख़िरी ॾींहुं गुज़ारण वारो जेका डेट आहे उहा असां उनखे हिन तरह सां डिस्कस करे सघूं था। इहे ब्रेकेट्स ॾेई असां हिन खे इस्तेमालु कंदासीं। त सिंध जो वॾो शाइर हो। हिन में 1699 में पैदाइश थी, हिन में उहो दुनिया हिन मां रुख़्सत करे वियो। ठीकु आहे। त इन तरीक़े सां। ऐं ॿियो इहो आहे त मिसाल तौरु मसूद या कोई बि असलम, जेको तव्हां मिसाल ॾियो, नालो ॾियो तव्हां, इम्तिहान पास कयो, जीअं असां ॿुधो आहे। इहो वरी तव्हां उनखे ब्रेकेट्स में बंदि कयो, जीअं असां ॿुधो आहे, हिन खे असां हीअं बंदि कयोसीं। ठीकु आहे। त अहिड़े हिसाब सां जेको ब्रेकेट्स जो यूज़ आहे उहो तव्हांजो इन तरह सां यूज़ थींदो आहे। उन खां पोइ
पाण क्वेश्चन मार्क डिस्कस कंदासीं, जंहिंखे पाण सिंधी में चवंदा आहियूं सवालिया निशान। ठीकु आहे, क्वेश्चन मार्क, हीअ आहे क्वेश्चन मार्क। हीअ अंग्रेजी में ईअं थींदो, सिंधीअ में असां हिन तरह रहंदासीं, सवालिया निशानी, हीअ सवालिया निशानी। ठीकु आहे। अच्छा, त जेको क्वेश्चन मार्क आहे उहो हमेशह जेको बि सिधो सुवालु हूंदो आहे न उन जे पोयां ईंदो आहे। कॾहिं बि जेको इनडायरेक्ट को असांजा क्वेश्चन हूंदो आहे, इनडायरेक्ट जेको असां अंग्रेजी में ख़ासि करे डिस्कस कंदा आहियूं, डायरेक्ट इनडायरेक्ट, उन में असां उन जो जेको इनडायरेक्ट हूंदो आहे उन में कॾहिं बि असां उनखे इस्तेमालु न आहियूं कंदा। हाणे मिसाल ईअं आहे, तव्हां किथे पिया वञो या केॾांहुं पिया वञो, तव्हां केॾांहुं पिया वञो, केॾांहुं पिया वञो। ठीकु आहे। या छा तव्हां ख़ुशि आहियो, छा तव्हां ख़ुशि आहियो। ठीकु आहे, त हीउ करेक्ट इस्तेमालु आहे। ऐं इनडायरेक्ट मां कीअं चयुमि, जेको जेकॾहिं तव्हां उनखे इनडायरेक्ट में क्वेश्चन मार्क नथा करे सघो, उहो इन जे करे मिसाल तौरु मूं पुछियो त तूं ईंदे या न, हाणे इहो इनडायरेक्ट आहे। ठीकु आहे, मूं पुछियो त तूं ईंदे या न, हिते क्वेश्चन मार्क असांखे न ॾियणी आहे, हीअ इनडायरेक्ट क्वेश्चन आहे। ठीकु आहे, त क्वेश्चन मार्क खे असां इन तरह सां यूज़ करे सघूं था। उन खां पोइ असां अचूं था एक्सक्लेमेशन मार्क, जंहिंखे असां ताजुब जी अजब जी निशानी चवंदा आहियूं। हीअ आहे पंहिंजो एक्सक्लेमेशन मार्क। ही हिन तरह सां हूंदी आहे, हिन खे असां चवंदा आहियूं अजब जी निशानी। ऐं हिन जो जेको यूज़ हूंदो आहे उहो हूंदो आहे या त अचरज में पवण वारी ॻाल्हि हुजे, या परेशान कोन हुजे, या कंहिंखे असां तंबीह कयूं या ख़बरदार कयूं। ठीकु आहे, असां जज़्बात, हैरत या हुकुम ॾेखारण लाइ इन खे यूज़ कंदा आहियूं। मिसाल, वाह वाह केतिरो त सुठो मौसम आहे, सुठो मौसम आहे। या ख़बरदार, अॻिते ख़तरो आहे, न वञिजो। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं असां इन खे असां ॿिनि तरीक़नि सां, या असां हीअं लिखंदा आहियूं वाह, पोइ असां हुन में 2 या 3 हीअं निशानियूं ॾेई वेंदा आहियूं, हीअ ग़लति आहे, ईअं तव्हां नथा करे सघो। ताजुब जी निशानी हिकिड़ी तव्हां ॾियो, अजब जी निशानी। ठीकु आहे। उन खां पोइ असां ॾींदासीं कोटेशन मार्क्स। छा ॾींदासीं? कोटेशन मार्क्स, जंहिंखे असां कोटेशन मार्क्स या इन्वर्टेड कॉमर्स, कोटेशन मार्क्स या इन्वर्टेड कॉमर्स, उहे तव्हांजूं सिंगल बि हूंदियूं आहिनि ऐं डबल बि हूंदियूं आहिनि। ठीकु आहे। त उन जे लाइ हीअ असां जेके कोटेशन मार्क्स आहिनि उहे असां सिधी ॻाल्हि या कौल नकुल करण लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल तौरु, हुन चयो, हाणे हीअ असां ॻाल्हि हुननि जी बयानु हुनजी कयूं था, कयूं असां था ॻाल्हि। ठीकु आहे। हुन चयो मां ईंदुसि, ही ठीकु आहे। या उस्ताद चयो महिनत ई कामयाबी आहे, ही कामयाबी आहे। ठीकु आहे। त अहिड़े हिसाब सां असां हिनखे ईअं था यूज़ करे सघूंसि। उन खां पोइ जेको पोइ हिते असां डिस्कस करे आया आहियूं, त जेको ही क्वेश्चन आहे पंहिंजो ब्रैकेटेड क्वेश्चन, इहो जेको क्वेश्चन हूंदो आहे असांजो, इहो हमेशह कॾहिं बि जेको शक ऐं हैरत जे हिसाब सां यूज़ थींदो आहे। ठीकु आहे। जॾहिं बि तव्हां कंहिंखे हैरत थिए या को शक थिए कंहिं ॻाल्हि ते, पोइ तव्हां हिनखे यूज़ कंदा आहियो। हाणे हिनखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल बसि ॾेई करे मां सम्झाईंदुसि, उनखे असां हिन तरह सां यूज़ कंदा आहियूं। मिसाल तौरु, हू
अच्छा हीअ थोरो मां हिनखे जुदा सां लिखांसि, हिनखे कन्फ्यूजन थींदी मुंहिंजे ख़्याल में पढ़ंदड़नि खे या ॿुधंदड़नि खे कन्फ्यूजन थी सघे थी। त हीअ जेको ब्रैकेटेड क्वेश्चन मार्क आहे, ब्रैकेटेड क्वेश्चन मार्क, इहो पंहिंजो जेको डाउट हूंदो आहे त उन लाइ इस्तेमालु थींदो आहे। मिसाल मां तव्हांखे ॾेई सम्झायां थो त हू 1890 में ॼाओ। हाणे कन्फर्म न आहे, इन जे करे असां हिनखे डाउट जे तौर सां ही असां यूज़ कयोसीं, ब्रैकेटेड जेको आहे क्वेश्चन मार्क असां यूज़ कयोसीं। उन खां पोइ जेको पंहिंजो एक्सक्लेमेशन मार्क आहे पंहिंजो, उहो बि असां ब्रैकेटेड एक्सक्लेमेशन जेको मार्क आहे उहो बि असां हिन तरह यूज़ कंदा आहियूं। त हुन चयो त हू कॾहिं स्कूल न वियो, मीन्स डाउट आहे। हू ही ब्रैकेटेड क्वेश्चन मार्क आहे ऐं ब्रैकेटेड असांजो जेको ही आहे असांजो ब्रैकेटेड एक्सक्लेमेशन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क ही आहे ही पंहिंजो। त इहो असां नहीं कंदासीं, यूज़ कंदासीं जॾहिं हिते बि असांखे को शक हुजे या असांखे हैरत हुजे इन ॻाल्हि ते, माना एतबार न अचे। उन जे लाइ मिसाल तौरु हुन चयो त हू कॾहिं स्कूल न वियो। हाणे असां पोयां ही का यूज़ करे छॾियोसीं, मीन्स असांखे इबरत आहे ऐं शक आहे असांखे, ठीकु आहे। त इन तरह सां अॼु जा जेके असांजो पंक्चुएशन मार्क जो नंढड़ी क्लास हुई, मुंहिंजे ख़्याल में काफ़ी लंबी क्लास थी वई। असां कोशिशि कईसीं शार्ट करण जी, पर इन मां कुझु शयूं असां स्किप बि न करे सघूं पिया, त काफ़ी शयूं अहम हुयूं उन जे करे। त हीअ पंक्चुएशन मार्क आहे जंहिंखे पाण सिंधीअ में बीहक जो निशानियूं चवंदा आहियूं। ऐं मुंहिंजे ख़्याल में काफ़ी लेक्चर थी वियो असांजो, इनखे इन तरह सां तव्हां सम्झो ऐं हिन जा काफ़ी यूज़ेज बि थी सघनि था। मां कोशिशि इहा कई त लेक्चर खे असां शार्ट रखूं ऐं उन जे करे त टाइम असांजो घणो ज़ाया न थिए। ऐं ॿियो इहो त 10 मार्कुनि जो ई सुवालु हूंदो आहे, असांखे वधीक वञणु न खपे। ऐं असां कोशिशि कई आहे त आसान खां आसान करे तव्हांखे पेश कयूं शयुनि खे, जीअं तव्हां सम्झी ऐं उनखे इम्तिहान में उन तरीक़े सां लिखी अचो। उमेद आहे त तव्हां सम्झी विया हूंदो इनखे। ऐं अलाह साईं खां इहा ई दुआ आहे त तव्हांजूं जेके महिनतूं आहिनि उहे तव्हांजूं महिनतूं तव्हांजूं रायगान न वञनि ऐं तव्हां पंहिंजी मंज़िल मक़सूद ताईं पहुचो वञी। ऐं उन खां पोइ लास्ट में असां इहा गुज़ारिश कंदासीं त असांजो जेको ही चैनल आहे उनखे काइंडली सब्सक्राइब करे छॾियोसि, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ सब्सक्राइब करण लाइ असां इन जे करे चऊं पिया त असां को जी जेका इरादो आहे ऐं असांजो जेको चऊं हिकिड़ो मक़सदु आहे त असां जेका एजुकेशन आहे कॉम्पिटेटिव एग्ज़ाम जी, उहा असां ॿियनि दोस्तनि ताईं पहुचायूं, उनखे एजुकेट कयूं आसानी सां। उहे जीअं पंहिंजे यूट्यूब ताईं तयारी करे पंहिंजा जेके ख्वाब आहिनि उनजी साबिया कनि उहे। छो त काफ़ी बुक्स अकेडमीज़ हीअं ॾाढियूं एक्सपेंसिव थी वियूं आहिनि ऐं असां सोचियोसीं त असां जेको पढ़िया आहियूं कंहिं दोस्त जे जेकॾहिं कमु अची थो वञे त मुंहिंजे ख़्याल में इहा असांजे लाइ वॾी ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी। पोइ इन जे लाइ असां ही यूट्यूब चैनल ते नंढड़ी कोशिशूं कयूं पिया ऐं महिनत कयूं पिया त अलाह कंदो तव्हां इन मां फ़ाइदो वठो। ऐं जेकॾहिं तव्हां सब्सक्राइब कंदो त इन मां तव्हांखे अॻिते जे लाइ जेके बि असां सब्जेक्ट पढ़ाईंदासीं या करंट अफेयर या जेके असां मेजर टॉपिक्स आहिनि हिन जनरल सिंधी जा या ॿिया सब्जेक्ट थी विया, उहे ऑप्शनल हुजनि या कंपलसरी हुजनि, इंक्लूडिंग एसे ऐं कंपोज़िशन, असां उन जा बि लेक्चर्स रखंदासीं। पर सब्जेक्ट वाइज़ असां हलंदा रहंदासीं। ऐं असां पहिरियां सोचियोसीं त CC24 जेको आहे त सिर जे मथां आहे, पहिरियां इन में असां छोकिरनि जी हेल्प कयूं ऐं जो इन जो जेको मवादु आहे या जेका अकेडमीज़ या जेके इंडिविजुअल टीचर्स आहिनि उहे तमामु शार्ट आहिनि पंहिंजे सोसाइटी में, पंहिंजे मुआशिरे में। पोइ असां कोशिशि कईसीं त शुरूआति इन खां कयूं, उन खां बाद में असां अॻिते ॿियनि सब्जेक्टनि ॾांहुं वेंदासीं। ऐं असां इनशाला कोशिशि कंदासीं त असां जेके कंपलसरी तव्हांजा सब्जेक्ट आहिनि या ऑप्शनल सब्जेक्ट आहिनि, जेके मुंहिंजा ऑप्शनल सब्जेक्ट रहिया आहिनि, त उहे मां कोशिशि कंदुसि त उन्हनि जा बि मां लेक्चर्स अपलोड कंदुमि इनशाला। जंहिंमें तव्हांजो IR थी वियो, क्रिमिनोलॉजी थी वियो, जेंडर स्टडीज़ थी वियो, सिंधी लिटरेचर थी वियो, इंडो पाक हिस्ट्री थी वई, US हिस्ट्री, यूरोपियन हिस्ट्री,
ठीकु आहे। त इहे मुंहिंजा बि पढ़ियल आहिनि, लाज़मी मां चेंज कंदो रहियो ऐं या इंटरनेशनल लॉ थी वियो, ऑप्शनल में तव्हांजा इहे थी विया, या कंपलसरी में तव्हांजो एसे कंपोज़िशन ऐं उन खां पोइ तव्हांजो इस्लामिक स्टडीज़ जेको आहे करंट ऐं पाकिस्तान अफेयर। त इहे बि असां इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं त असां सब्जेक्ट वाइज़ लेक्चर्स रखंदा अचूं त जीअं असांजा दोस्त इन मां फ़ाइदो घणो वठनि। ठीकु आहे। त उन खां पोइ काफ़ी दोस्त चवनि पिया असांखे कमेंट्स में या मैसेज कनि पिया त साईं पाकिस्तान अफेयर जा असांखे टिप्स एंड ट्रिक्स ॿुधायो, या इंटरनेशनल रिलेशन्स जा मिसाल तौरु या क्रिमिनोलॉजी जा। त उन्हनि दोस्तनि खे अर्ज़ु आहे इहो त असां इनशाला कोशिशि कंदासीं, असां जस्ट टिप्स एंड ट्रिक्स न ॾींदासीं पर असां इनशाला इहे लेक्चर बि असां यूट्यूब ते रखंदासीं इनशाला असां। ऐं मां पाण बि मुंहिंजो स्कोर हिन में सुठो स्कोर आयो अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजो IR में मुंहिंजो ग़ालिबन हिक में 73 आहे, ॿिए में 69 आहे, 68 स्कोर आयो आहे। त असांजो सुठो स्कोर आयो आहे ऐं आउं कोशिशि कंदुसि त इहे बि सब्जेक्ट इनशाला मां डिस्कस कयां हिते यूट्यूब ते लेक्चर रखां हुन जा। त इन जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक कयो त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं तव्हांखे कोई बि क्वेश्चन आहे पंहिंजे हिन टॉपिक सां रिलेटेड या सब्जेक्ट सां रिलेटेड, या कोई कंहिं ॿिए सब्जेक्ट जो को क्वेश्चन आहे, का कन्फ्यूजन आहे, त उहा असांखे तव्हां कमेंट सेक्शन में पुछी सघो था। इन सां गॾोगॾु अॼोको लेक्चर असांजो पूरो थियो। अलाह साईं तव्हांखे कामयाबु करे ऐं तव्हांजूं महिनतूं जेके आहिनि उहे राइगा न वञनि, ऐं अलाह साईं सभ जो भलो करे। अस्सलामु अलैकुम।